दोस्तों अॼु आउं तव्हांखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आख़िरी रात जो वाक़ियो ॿुधाईंदुसि। इहो वाक़ियो पाकिस्तान जे हिकु रिटायर्ड फ़ौजी पंहिंजी बायोग्राफी किताब में लिखियो आहे, जेको उमेद आहे तव्हां लाइ काफ़ी ॼाण जो सबबु बणंदो। त पोइ अचो त पाण शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी आख़िरी रात बाबति किसो ॿुधूं। जनरल रिटायर्ड के.एम. आरिफ़ जनरल ज़िया जो वेझो साथी हुयो। संदसि चवणी घणा माण्हू खेसि जनरल ज़िया जो वज़ीर आज़म सम्झंदा हुआ। 1988 में जनरल ज़िया जी फ़िज़ाई हादसे में मरी वञण खां पोइ हिन पंहिंजी यादगिरियुनि ते ॿधल किताब वर्किंग विथ ज़िया जे नाले सां लिखियो हो, जंहिंमें हिन 1977 खां वठी 1988 ताईं पाकिस्तान जे इक़्तिदारी ऐवाननि में छा थियो जो तफ़सीली ज़िक्र कयो आहे। किताब में के अहम इंकशाफ बि थियल आहिनि। जॾहिं इहो किताब छपियो त उन ते काफ़ी सारा तबसरा बहस मुबाहिसा थिया हुआ। मूंखे डॉक्टर मुबारक अली जा लफ़्ज़ यादि पिया अचनि त अक्सर रिटायर्ड थियण खां पोइ जनरल ऐं ब्यूरोक्रेट पंहिंजा तम कहाणियूं लिखी वाक़िअनि ऐं तारीख़ खे टोड़े मरोड़े पंहिंजे हक़ में पंहिंजे तरीक़े सां लिखंदा आहिनि। उन लफ़्ज़नि जी रोशनी में जनरल आरिफ़ जे किताब ऐं उन जे ज़िक्र हेठि आयल वाक़िअनि ते अणधुरो करार ॾेई खेसि उन्हनि वाक़िअनि खां आजो करार नथो ॾेई सघिजे, छो त हू बि 5 जुलाई 1977 जी राति हिकु जहिड़ी तेड़ी पर जमहूरी हुकूमत जे ख़ात्मे जे अमल में बराबरि जो शरीक हो। हिन किताब में केतिरनि ई दिलचस्प वाक़िअनि ऐं ॻाल्हियुनि सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बाबति हिकु सॼो सारो बाब लिखियलु आहे। दी ट्रेजिक एंड हिकु दुखदायक पुॼाणी जे नाले सां ॾिनल आहे, जंहिंमें ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी ज़िंदगी जी आख़िरी राति 4 अप्रैल 1979 खे निहायती दिलचस्प नमूने लिखियो आहे। जेतोणीकि भुट्टे जी आख़िरी राति बाबति ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं बहस हेठि ईंदियूं रहियूं आहिनि, जिन में हिकु इहा बि आहे त उन राति मथसि एतिरो त तशदुद कयो वियो हो जो हिन जो रूह परवाज़ करे वियो हो ऐं खेसि फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ फांसी ॾिनी वई हुई। हेठि हुन किताब जे सिफ़े 298 खां वठी 300 ताईं जो तर्जुमो ॾिनो वियो आहे, जंहिंमें ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी आख़िरी राति जी रुईदाद बयानु कई वई आहे। मिस्टर भुट्टे खे जंहिं महिल संदसि मौत जी ख़बर ॿुधाई वई, उन घड़ी खां वठी ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं खेसि सख़्त निगरानी में रखियो वियो। डपु इहो हो त मता हू जज़्बात में अची का अहिड़ी हरकत न करे विझे जंहिंजे करे अफ़सोस न करणो पइजी वञे। मिस्टर भुट्टे जी घरवारी ऐं धीउ नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो 3 अप्रैल 1979 ते शाम जो 3 वॻे ताईं वटसि रहियूं। शाम जो 6:30 बजे जेल सुप्रीडेंट हिकु शाहिद सां गॾु भुट्टे खोली में वियो। हिन ॾिठो त हू फ़र्श ते हिकु भित सां टेक ॾियो वेठो हो। खांसि पुछियो वियो त छाकाणि त खेसि सुबुह जो फांसी ॾिनी वेंदी, तंहिं करे हू पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाइणु पसंदि कंदो या पंहिंजी ख़्वाहिश ऐं वसियत लिखाइणु पसंदि कंदो। मिस्टर भुट्टे इरादो ज़ाहिर कयो त हू ज़ाती तौर ते पंहिंजी ख़्वाहिश ऐं वसियत लिखणु थो चाहे, तंहिं करे खेसि लिखण लाइ घुर्बल सामान ॾिनो वञे। हिन शिकायत कई त खेसि मौत जी सज़ा जो लिखत में हुकमनामो बि ॾेखारियो वञे। सुप्रीडेंट खेसि इहो ॿुधायो त हुकमनामो पइजी चुको आहे ऐं कानून मूजिबि जिन ॾुहारनि खे मौत जी सज़ा मिली चुकी हूंदी आहे तिन खे पंहिंजा कागज़ ॾिसण जो हुकुम कोन्हे। मिस्टर भुट्टे ख़्वाहिश ज़ाहिर कई त हू मिस्टर अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे ऐं कुझु ॿियनि मिटनि माइटनि सां मिलणु थो चाहे। खेसि ॿुधायो वियो त हाणे एतिरो वक़्तु कोन्हे ऐं वधीक मुलाक़ातूं मुमकिन न आहिनि। तंहिंखां पोइ हिन शेव करण जो सामान घुरियो। उन ॻाल्हि ॿोल दौरान हू नॉर्मल रहियो ऐं कंहिं बि परेशानी या बेचैनी जो इज़हार न कयाईं। सुप्रिटेंडेंट्स वटसि अधु कलाकु रहियो। जॾहिं हू हलियो वियो त मिस्टर भुट्टो उथी बीठो ऐं हलणु चाहियाईं, पर थियणु लॻो। तंहिंखां पोइ हिन पंहिंजे मशक़ती अब्दुर्रहमान खे सॾु कयो ऐं शेव करण लाइ पाणी गरम करण जो चयो ऐं चवणु लॻो आउं ॾाढ़ी वारे मुल्ला जहिड़ो मौत मरणु नथो चाहियां। शाम जो 7:27 ते हिन काफ़ीअ जो कोप पीतो ऐं शेव कई। तंहिंखां पोइ राति जो 8:05 ते काफ़ी जो ॿियो कोप पीताईं। तंहिंखां पोइ ओचितो संदसि ख़ुदि एतमादी मोकिलाए वई ऐं बेमक़सद चइनी तरफ़नि ॾिसणु शुरू कयो।
ऐं ॿारनि जीअं वरी आवाज़ में रोअण लॻो ऐं अब्दुरमान खां माफ़ी घुरण लॻो ऐं चयाईंसि मूंखे जल्द फांसी ॾिनी वेंदी। उन बैदि 8:15 खां वठी 9:40 ताईं राति जो कागज़नि जे हिकु टुकड़े ते कुझु लिखंदो रहियो। ईअं पियो लॻो संदसि ज़हन में ख़्यालनि जो मेड़ डोड़ी रहियो हो ऐं ज़हनी तौर ते परेशान बि आहे। पोइ इन मेज़ ते शयुनि खे तरतीब सां रखणु ऐं वरी उन्हनि जी तरतीब फिटाइणु लॻो। हिन जो अमल केतिरा ई भेरा वरजायो। 9:55 ते हिन ॾंदनि खे बुर्श कयो। तंहिंखां पोइ संदसि हरकतूं वधीक बेतरतीब थी वियूं। राति जो 10 बजे हिन कागज़ जे हिकु टुकड़े सां पंहिंजी खोली ॿुहारणु शुरू कई। तंहिं बैदि ॼण संदसि एतमाद ॿीहर बहाल थी वियो। हू बिस्तरे ते लेटी पियो ऐं भित सां लॻो रहियो। राति जो 10 बजे खां 11:05 ताईं हू ॿीहर कुझु लिखंदो रहियो। हिकु भेरे हिन वार्डन खां पुछियो त खेसि फांसी मिलण में अञा केतिरी देरि आहे। उन खां पोइ मिस्टर भुट्टे उन वक़्त ताईं जे कागज़नि ते लिखियो हो ऐं उन्हनि खे गॾु करे साड़े छॾियो हुयो। हिन अब्दुरमान खे सॾु करे चयो त खोली साफ़ करे छॾ। संदसि मुंहुं लथल हो। हू बिस्तरे ते लेटी पियो ऐं अखियूं ॿुटे छॾियईं। ईअं लॻो ॼण सुतल हुजे। 11:59 ते डिप्टी सुप्रिंटेंडेंट संदसि खोली में आयो ऐं हिन मिस्टर भुट्टे खे सॾु कयऊं, पर का बि वर्दी न मिलियसि त हिन टेलीफोन जे ज़रिए जेल जे सुप्रिंटेंडेंट खे वाक़िफ़ु कयो, जेको थोरी देरि में जेल जे डॉक्टर मैजिस्ट्रेट बशीर ख़ान सां गॾु उते पहुची वियो। डॉक्टर मिस्टर भुट्टे जी तपाश कई ऐं चयो त तिबी लिहाज़ खां बिल्कुलु फिट आहे। मैजिस्ट्रेट खेसि ॿांह मां झलियलु हुजो त हू जाॻी पियो ऐं मैजिस्ट्रेट पंहिंजो तारफ़ कराईंदे पुछियसि त का वसियत करणी अथई। मिस्टर भुट्टो जेतोणीक जिस्मानी तौर ते कमज़ोर हो पर तहनी लिहाज़ खां बिल्कुलु चुस्त ऐं चाक हो। इहो ॿुधी हिन होरिया चयो, वसियत त किताबनि में लिखी वेंदी आहे। जेल जो सुप्रिंटेंडेंट हिकु भेरो ॿीहर डॉक्टर खे मिस्टर भुट्टे खे तपासण लाइ चयो। तफ़सीली तपास खां पोइ डॉक्टर ॿुधायो त हू बिल्कुलु फिट आहे ऐं मौत जी सज़ा जे डप सबबि सदमे वारी कैफ़ियत में आहे। पोइ 4 अप्रैल जो सुबुह जो 1:45 ते जेल सुप्रिंटेंडेंट हिकु मैजिस्ट्रेट जेल जे डॉक्टर ऐं जेल जे ॿिनि स्ट्रेचर बिरादरनि सां गॾु खोलीअ में घिड़ियो। हिन ॾिठो त मिस्टर भुट्टो पंहिंजे बिस्तरे ते बेहस लेटियो पियो। मैजिस्ट्रेट खां उस हिकु भेरो ॿीहर पुछियो त हू का वसियत करणु थो चाहे। जवाब में कमज़ोर ऐं चीणी आवाज़ में चयो, मूं कोशिशि त कई हुई पर मुंहिंजा ख़्याल एतिरा त परेशान हुआ जो आउं इहा करे न सघियसि ऐं पोइ मूं इहा वसियत साड़े छॾी। ख़ासि पुछियो वियो त हू फांसीअ जे तख़्ते ताईं पाण हलणु चाहींदो या खेसि खणी उते पहुचायो वञे। मुंहिंजो को बि जवाबु न मिलियो। थोरी देरि खां पोइ हिन चयो, अफ़सोस जो मुंहिंजी घरवारी बि मूंखे जेल में छॾे हली वई। इहो मंदरु बेहदि ॾुखोईंदड़ हो। इहो मिस्टर भुट्टे जी हंगामा खे ज़िंदगी जो एंटी क्लाइमेक्स चई सघिजे थो। मैजिस्ट्रेट हिकु भेरो ॿीहर वॾे सर पुछो, हू का वसियत करणु चाहे थो। जवाब में मिस्टर भुट्टे भुण भुण कंदे चयो, हूअ लिखाइण त चाहे थो पर संदसि ज़हनी हालत उन ॻाल्हि जी मोकल नथी ॾे त हू ठीक तरीक़े सां सोचे सघे। वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो हो ऐं मौत जी सज़ा जी घड़ी अची पहुती हुई। सुप्रिंटेंडेंट हिकु भेरो ॿीहर पुछियसि, हू पाण हलंदो या खेसि खणी पहुचायो वञे। जॾहिं को बि जवाबु न मिलियो त सुप्रिंटेंडेंट पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कयो त हू मिस्टर भुट्टे खे खणनि। 4 ॼणनि गॾिजी मिस्टर भुट्टे खे खणणु चाहियो त हिन चयो, मूंखे छॾे ॾियो। 4 ॼणा खेसि अङण में खणी आया। खेसि स्ट्रेचर ते लेटाए संदसि हथ ॿधा विया ऐं पोइ खेसि फांसी घाट ॾांहुं निकिरियो। लॻो ईअं पिए त मिस्टर भुट्टो पंहिंजी खोली खां वठी फांसी घाट ताईं हलण जे क़ाबिल न हो। रस्ते में हिन कुझु बि न ॻाल्हायो। स्ट्रेचर खे फांसी घाट खां कुझु और ते रखियो वियो ऐं खेसि स्ट्रेचर तां लाथो वियो। हू बीह रहियो ऐं जेल स्टाफ कुझु ॾाकड़ियूं चढ़ण में संदसि मदद कई। हू फांसी जे तख़्ते ते अकेलो बीठो हो। खेसि को बि छले न बीठो हो।
जॾहिं फांसी जो फंदो इन जी गिचीअ में विधो वियो ऐं टोपी पे चाढ़ी वई, मिस्टर भुट्टे बड़बड़ाईंदे चयो, हिन खे हटायो, परे कयोसि। अप्रैल महीने जी उन उदास ग़मगीन राति ते माठार छायल हुई। सुप्रिंटेंडेंट, जेल जो डॉक्टर ऐं ड्यूटी ते मौजूदा कुझु माण्हू इहो आख़िरी मंज़र ॾिसंदे हैरान ऐं ख़ामोश बीठा रहिया। जीअं ई 2 वॻा त लीवर छिकियो वियो, हिकदमि काठ जा तख़्ता धार थी विया ऐं मिस्टर भुट्टो फांसीअ जे फंदे में झूलण लॻो। कुझु देरि खां पोइ ड्यूटी ते मौजूदा डॉक्टर ऐलान कयो त मिस्टर भुट्टे जो रूह परवाज़ करे चुको आहे। ख़ुदा संदसि रूह खे सुकून अता फ़रमाए, आमीन। बस दोस्तों, इहा हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी आख़िरी राति जी कहानी। दोस्तों, तव्हांखे ही कहाणियुनि ऐं बायोग्राफ़ी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी ऐं बायोग्राफ़ी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी।